साइंसदाननि मोबाइल ठाही आहे, हिन में आवाज़ थो अचे, हिन में बैटरी लॻल आहे, उहा चार्ज थिए थी, हिन जे अंदरि सिग्नल आहिनि, हिननि जो ताल्लुक़ आहे टावर सां, उन मां हिनखे सिग्नल मिलनि था। जे सिग्नल न मिलनि त मोबाइल कमु कोन कंदी। दारो मदार सॼो टावर ते आहे, टावर मां रेज़ निकिरनि था जेके हीअ कैच करे थी, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल्हि हले थी। टावर न हुजे मोबाइल कमु कोन कंदी, चार्ज न थिए मोबाइल कमु कोन कंदी, बैटरी न हुजे मोबाइल कमु कोन कंदी। ही साइंसी ईजाद जो कमाल आहे जो हिन मां आवाज़ अचे थो, दुनिया हैरान आहे। रसूल जेकॾहिं मटे थो त बुतनि मंझा पत्थरनि मंझा सलाम जा आवाज़ अचनि था। पत्थर पियो सलाम वराए रसूल ते। हाणे पुछ भला पत्थर चार्ज थिए थो? पत्थर में बैटरी लॻल आहे? पत्थर जे लाइ को टावर लॻल आहे? न टावर आहे, न बैटरी आहे, न चार्जिंग आहे। तुंहिंजे मोबाइल में आवाज़ अचे, इहा साइंसी ईजाद आहे। पत्थर में आवाज़ अचे, इहो नबी जो मौजू आहे। मोबाइल जहिड़ी ॿियो मुल्क मोबाइल ठाहे सघे थो, पर पत्थर मंझा आवाज़ दुनिया जो को बि इंसान कढी नथो सघे। मौजज़े जो मिसल नामुमकिन आहे, साइंसी ईजाद जो मिसल मुमकिन आहे। इहो पॉइंट आहे जेका दिमाग में विहारणी आहे त साइंसी ईजादात जो मिसल मुमकिन आहे, मौजज़े जो मिसल नामुमकिन आहे, बल्कि मुहाल आहे। रेडियो में आवाज़ थो अचे, मोबाइल में आवाज़ थो अचे, टीवी में आवाज़ थो अचे, बेजान शइ में आवाज़ थो अचे। रसूल जॾहिं मिंबर ते वेठो त खजी जे थुड़ में आवाज़ आयो, सुकल खजी जे थुड़ में रुअण जो आवाज़ आयो। माना वण में माण्हू जो साह, माण्हू में माण्हू जो साह अची सघे थो, या मुमकिन ॻाल्हि आहे। कुते में कुते जो साह अचे, ॿिले में ॿिले जो साह अचे, वण में वण जो साह अचे न। वण पत्ता झले, फल झले, सब्ज थिए त तस्लीम करियूं त वण में वण जो साह आयो, पर न वण में माण्हूअ जो साह, माण्हू वांगे थो रोए। ही नबी जो मौजू आहे ऐं इन जो मिसल नामुमकिन आहे। हेलीकॉप्टर पे वञे छो? अले केरु आहे हिन में? इमरान खान आहे। केॾांहुं पियो वञे? जी अमेरिका। छो? पोइ एयरपोर्ट ते लहंदो, पोइ हुनजो इस्तक़बाल थींदो, पोइ इक्किन तोपनि जी सलामी ईंदी, पोइ डंप सां मुलाक़ात कंदो, पोइ हिनखे वाशिंगटन व्हाइट हाउस घुमाईंदा, पोइ छा थींदो? पोइ इमरान खान पाकिस्तान जे लाइ इमदाद पिनंदो। ही छा पियो वञे? हेलीकॉप्टर। हू छा थो वञे? कि बुराक। बुराक ते केरु आहे? जी मोहम्मद मुस्तफ़ा आहे। जी केॾांहुं पियो वञे? जी अर्श मुअल्ला। पोइ बैतुल मुक़द्दस में 1,24,000 नबी इस्तक़बाल कंदा। पोइ आसमाननि ते अरबे खरबे मलाइका रसूल खे सलामी पेश कंदा। पोइ रब सां कुर्ब नियाज़ जी कचारी थींदी ऐं मुलाक़ात थींदी। पोइ जन्नत ऐं जहन्नम जा सैर कंदो। पोइ ही भोलड़ो इमरान पाकिस्तान लाइ इमदाद पिनंदो। मोहम्मद मुस्तफ़ा रब खां रोई उम्मत लाइ जन्नत पिनंदो। साइंसी ईजादू पंहिंजे जाइ ते न, लेकिन मौजज़ात जो कदम आगे है भाई। मौजज़ात जो मिसल नामुमकिन आहे, ठही नथो सघे। उन्हनि मौजज़ात मंझां जेके असांजे नबी खे मौजज़ा ॾिना विया,
ईसाइन जा राहिब पोप ईसाइन जा मज़हबी अॻवान गॾु थी वेठा त ईसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा गॾु करी किताबी शकिल ॾिनी वञे। ईसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा गॾु कया राहिबनि पोपनि, टोटल हज़रत ईसा अलैहिस्सलाम मौजज़ा जेके ॾेखारिया ज़िंदगी में से 28 थिया। अल्लामा जलालुद्दीन सैयदी रहमतुल्लाह अलैह असांजे नबी जे मौजज़ा ते किताब लिखिया, खसाइस सुगरा, खसाइस कुबरा, दलाइलुन नबूवत जहिड़ा किताब लिखिया विया जिनमें असांजे नबी जा मौजज़ा जमा कया आलमनि सगोरनि, त उहे टोटल जेके असांजे नबी मौजज़ा ॾेखारिया से 32,0200। असांजे नबी कई मौजज़ा ॾेखारिया, उन्हनि मंझां हिकु ज़िंदा मौजज़ो आहे जेको क़यामत तक रहंदो। उन ज़िंदा मौजज़े जो नालो आहे क़ुरान शरीफ़। छाकाणि त असांजे नबी सगोर जी नबूवत दाइमी आहे, असांजे नबी सगोर जी नबूवत दाइमी आहे। कादियानी को गॾिजी वञे न, ॻाल्हि सफ़ा सिधी आहे, धकी हिकिड़ो, बहस मुबाहिसे जी ज़रूरत ई कान्हे। ख़ासि करे जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त कंहिं सां बि मुनाज़रो न कजे, तव्हां न कजो, छो त तव्हां में उहा ताक़त कोन्हे जो तव्हां मुनाज़रो करे सघो। जे मुनाज़रो कंदा त परी दूर तव्हांखे किथे न किथे फासाए विझंदी, पोइ माण्हुनि ते बुरो असरु पवंदो। त मौलवी हो, माण्हुनि खे ख़बर कोन्हे थी शागिर्द आहे, पर तव्हांजी ॾाढ़ी ॾिसी माण्हू ईअं चवंदा त मौलवी हो, उन मुनाज़रो कयो, पोइ शिकिस्त खाई, पोइ बदनामी सभिनी मौलवियुनि जी थींदी। इन जे करे तव्हां तालिब इल्म जे ज़माने में तव्हां में इहा इस्तेदाद ताक़त न आहे जो कंहिंसां मुनाज़रो करे सघो। दिल्ली में अंग्रेज़नि जी हुकूमत हुई, हिकिड़े अंग्रेज़ वाइज़ पे कयो कि ईसा अलैहिस्सलाम, माण्हू अची गॾु थिया कि ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु, अचे को मूंसां मुनाज़रो करे, अचे को मूंसां मुनाज़रो करे। दारुल उलूम देवबंद जो शागिर्द हो, हुनखे कावड़ अची वई, तेजो हिन बिना ईसाई जो दिमाग़ ख़राबु आहे तो मुनाज़रो करियासीं। सो अॻिते वधियो, हुन ईसाई सां मुनाज़रो कई, ईसाई सां मुनाज़रो कई त ईसाई त किताब पढ़े वठो, वॾो हरामी चालाक वट ॾियण जो माहिर हो, ते हुन शागिर्द खे जल्दी में काबू करे वरितो। शागिर्द जो काबू थी वियो त परियां साम्हूं दुकान हो लोहार जो, जंहिं लोहो वेठे कुटियो, उहो मुस्लमान हो। लोहार ॾिठो त हीउ त शागिर्द आहे, पर माण्हू ईअं सम्झंदा त मौलवी हो, उनखे ईसाई शिकिस्त ॾिनी, हीअ असांजे आलमनि जी बदनामी आहे। इन जे करे लोहार दुकान तां उथियो, उन ईसाई खे अची चई कि ॻाल्हि ॿुध, हीउ मौलवी वीचारो ग़रीब माण्हू आहे, हिनखे कहिड़ी ख़बर त जाहिलनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे। जहिड़ो तूं जाहिल आहीं तहिड़ो आऊं जाहिल आहियां, तूं मौलवीअ सां मुनाज़रो न कर, मूंसां कर, छो त तूं बि जाहिल आहीं, आऊं बि जाहिल आहियां। हाणे ॻाल्हाए छा थो चई कि ईसा अलैहिस्सलाम अलाह साईं जो पुटु, ईसाई जी दावा। हाणे तो लोहार हुन खां पुछे तुंहिंजी ॼमार घणी आहे, कि मुंहिंजी ॼमार 50 साल आहे, कि तुंहिंजा घणा पुट आहिनि, कि मुंहिंजा 5 पुट आहिनि। लोहार चयो त 50 सालनि में तोखे 5 पुट थिया आहिनि, मुंहिंजा 6 पुट आहिनि, अलाह साईं जी ॼमार घणी आहे, ॿुधाए अलाह साईं जी ॼमार घणी। त ईसाई जो नौज़ बिल्लाह, नौज़ बिल्लाह, अलाह साईं त ॼमार खां पाक आहे, उनजी ॼमार जी काई हद ई कान्हे का। चई तो 50 सालनि में 5 पुट कढिया आहिनि, मूं 60 सालनि में 6 पुट कढिया आहिनि, अलाह साईं किरोड़े सालनि में हिकिड़ो पुट कढियो आहे। अलाह साईं तोखां मूंखां बि चट आया, ठगा जो धक कराई त जाहिलानू धक। त ईसाई जी बोलती बंद थी वई, नारे तकबीर जा आवाज़ बुलंद थी विया, ख़ामोश थी वियो। हुनजो चवण जो मक़सदु हो त जेकॾहिं पुट जो पैदा थियणु कमाल आहे त पोइ रब जा पुट बि लामहदूद हुजनि, जीअं हुनजी ज़िंदगी लामहदूद आहे त हुनजा पुट बि लामहदूद हुजनि। पर पुट जो पैदा थियणु इहो कमाल न आहे, अलाह जे लाइ ऐब जी ॻाल्हि आहे। अल्लाह समद लम यलिद वलम यूलद,
मुसलमान बेनमाज़ी हुजे, कमज़ोर हुजे, अमाल जे लिहाज़ सां केतिरो बि मुसलमान कमज़ोर हुजे, होटल ते वेठो आहे, मुसाफ़िर खाने ते वेठो आहे, बस में वेठो आहे, रेलगाॾी में वेठो आहे, जेकॾहिं कंहिं बि मुसलमान जे अॻियां कंहिं बि नालाइक इंसान असांजे नबी जी शान में गुस्ताखी कई त उहो जाहिल मुसलमान, बेनमाज़ी मुसलमान जूते जे पादरे माथे विझंदो, चवंदो चुप कर, बकवास बंदि कर, तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, तूं असांजे नबी जी शान में। यही मुसलमान ग़ैरतमंद आहे, बर वक़्तु झेड़ो कंदो, विड़ी पवंदो ऐं उन गुस्ताख खे दसींदो, पादर हणंदो। पर उन जे जाइ ते जेकॾहिं 150 कादियानी वेठा हुजनि ऐं हिकिड़ो मुसलमान उथी बीहे, हिननि जे अॻुवाण खे, गुल्लू काणे खे 150 गारियूं ॾे, हराम को हुन में गैरत टकेजी पिए अचे, ॾंद वेठा कढंदा, खिलंदा वेठा। दलील आहे त असांजे नबी जी इज़त दाइमी आहे, असांजो नबी मुसलमाननि जे दिलनि जो बादशाह ऐं हुक्मरान आहे। असांजे नबी जी इज़त ऐं अज़मत ऐं मुहबत मुसलमाननि जे दिलनि में घर करे वेठी आहे। इन जे करे जाहिल खां जाहिल बेअमल मुसलमान बि नबी जी इज़त तां क़ुर्बान थियण जे लाइ तयारु थी वेंदो आहे। असांजे नबी खे मौजूदु न हुयो क़ुरान, इहो दाइमी मौजू आहे। छो त असांजे नबी जी नबूवत दाइमी आहे। दाइमी दावा खे दलील अहिड़ो घुर्जे जेको दाइमी हुजे। दावा चूंकि दाइमी आहे, इन जे करे अल्लाह जी ज़ात असांजे नबी जे दावा जे लाइ दलील क़ुरान खे बनाए, इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो पाण खणी क़यामत तक क़ुरान खे महफ़ूज़ करे छॾई, ता त मुंहिंजे महबूब जी दावा ऐं नबूवत क़यामत ताईं बाक़ी दाइम ऐं क़ाइम। इन जे करे क़ुरान शरीफ़ जी हिफ़ाज़त अल्लाह सी खणी छॾी ऐं इहो नबीअ जे नबूवत जो दलील आहे ऐं मौजूदो आहे रसूलुल्लाह जो इल्मी मौजूदो आहे। ऐं मौजूदो उनखे चइबो आहे जंहिंजो मिसल नामुमकिन हुजे। क़ुरान जो मिसल बि नामुमकिन आहे। ठाहे ॾेखारे केरु क़ुरान जहिड़ो क़ुरान। कालम लिखंदा आहिनि अख़बारनि में, मुक़ाबिला थींदा। शेर शाइरी थींदी, मुक़ाबिला थींदा। तक़रीरूं थींदियूं, मुक़ाबिला थींदा। हर ॻाल्हि में मुक़ाबिलो थी सघे थो। सियासत में मुक़ाबिला, साइंस में मुक़ाबिला, लेकिन क़ुरान शरीफ़ 15 सदियुनि खां वठी पूरी दुनिया खे चैलेंज ॾेयो वेठो आहे त जेकॾहिं तव्हांखे शक आहे त क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो। अॼु ॾींहं ताईं दुनिया जे सुपर ताक़तनि मुसलमाननि खे क़त्ल आम त कयो, पर क़ुरान जो मिसल ठाहे न सघिया, आजिज़ रहिया। चैलेंज कहिड़ो आहे त क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो, उहो नथा ठाहे ॾेखारियो। कावड़ा जन मदरसा बंदि करियो, मौलवी न खपनि, मदरसनि जो निसाब तब्दील करियो, ॿिया हरबा। भई चैलेंज जेको आहे त तव्हांखे इहो आहे त क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो, अचो न मैदान ते। तव्हां क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे कोन सघंदा, छो त क़ुरान में फ़साहत बि आहे, बलागत बि आहे, बदात बि। अहिड़ो कलाम दुनिया ठाहे नथी सघे। क़ुरान में फ़साहत बि आहे, बलागत बि आहे, बदात बि आहे। छा आहे अलाए छा चई इहो? फ़साहत छा आहे, बलागत छा आहे, बदात छा आहे? बदी आहे। बदी आइन काकड़नि में बदी, बदात, फ़साहत, बलागत। फ़साहत छा आहे, बलागत छा आहे, बदात छा आहे? कपिड़ो वठणो आहे ईद जे लाइ, ईद पई अचे, कपिड़ो वठणो आहे, दुकान ते वञ, तो कपिड़ो ऊचो ॾे, VIP, कपिड़ो ऊचो हुजे, VIP, माना कपिड़े जो मटीरियल ऊचो हुजे। हिकु कपिड़ो तो वरितो आहे दुकान तां 15,000 रुपए जो जोड़ो मिलियो आहे, हाणे खणी वञ दर्जी वटि, तो उनजी सिलाई करे ॾे, VIP। कपिड़ो 15,000 रुपए जोड़ो आहे, पर जेकॾहिं दर्जी सिलाई में कपिड़ो ख़राब करे छॾे त खीसो हिते रखणो, सो वरी हिते रखी छॾे।
कॉलर ही जो रखड़ो तो वरी हितां रखी कपड़ो तो ऊंचो है पर जेकर दर्जी सिलाई में खराब करे था कपड़े जो वकारी खत्म कपड़ो सुठो हुजे हिक सिलाई VIP सिलाई सुठी हुजे नंबर 3 कपड़े जो कलर बेहतरीन हुजे नक्श निगार वह बेहतरीन हुजे कलर खराब होंदो कपड़ो खणी केतिरो सुठो हुजे पर कलर खराब होंदो न तोखे तो वणे न माई खे तो वणे न दोस्तन खे तो वणे समझो पाइण खां पोइ जहिड़ी ग़ैबात पई हले इहो कपड़ो कहिड़े कम जो आहे कपड़ो ऊंचो हुजे सिलाई सुठी हुजे कपड़े जो नक्श निगार बेहतरीन हुजे कपड़ो सुठो या फसाद आहे सिलाई सुठी या बलागत आहे कलर बेहतरीन या बदात आहे कुरान जिन लफ्ज़न में ठहियल आहे उहे लफ्ज़ काइनात में ऊंचा लफ्ज़ अहिड़ा ऊंचा लफ्ज़ बि थी नथा सघनि ऐं कुरान जे लफ्ज़नि खे कुदरत वारे जे सिलाई में आंदो आहे जे धागे में आंदो आहे दुनिया को जो मां जो लाल ये लफ्ज़न के धागे में आणे नथो सके कुरान के अंदर जो नक्श निगार आहे कुरान जो जो कलर आहे कुरान में जो मिठास आहे कुरान में जेका लज़्ज़त आहे कुरान में जेका ताक़त आहे दुनिया के कंहिं कलाम में कान्हे जेका रब कुरान में रखी आहे